हज़रत ज़ीवकार हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे हमल मुबारक जी अलामतुनि मां उन जे निशाननि मां हिकु निशानी हीअ बि आहे कि जॾहिं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वालदा जे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको हमल मुबारक हुयो उहो हमल मुबारक जॾहिं पंहिंजे वालदा आमिना रज़ियल्लाहु ताला अन्हा जे पेट मुबारक में वतन अक़दस में जॾहिं अची करे मुस्तक़र थियो त उन वक़्तु हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हो का रिवायत आहे कि उन राति कुरैश जो हर पालियल जानवर हिक ॿिए सां ॻाल्हाइण लॻा ऐं उहे जानवर चवण लॻा कि रब काबा जो कसम आहे कि अॼु राति उन रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वालदा जे पेट मुबारक में हमल में आया आहिनि कि ऐं उहे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समूरी दुनिया जे लाइ अमन व अमान वारा बि आहिनि ऐं सभु समूरी दुनिया जे लाइ आफ़्ताब जे सूरत में अची करे हिते तशरीफ़ फरमाए ईंदा। हज़रत ज़ीवकार के सिर्फ़ु कुरैश जा काहिन न बल्कि तमामु अरब जा काहिन यानी काहिन इन खे चइबो आहे कि जेके आमिल हुजनि ऐं शैतान ऐं जिन्नात अची करे उन्हनि खे ॻाल्हियूं अची करे ॿुधाइनि कुझु सचियूं ऐं कुझु उन में कूड़ मिलाए करे ऐं उहे पोइ उहे काहिन उन्हनि जे अॻियां इंसाननि जे अॻियां उहे ॻाल्हियूं बयानु कंदा आहिनि जिन्नात वारियूं। त इन खे काहिन चयो वेंदो आहे त रावी बयानु फरमाए थो कि सिर्फ़ु कुरैश जा काहिन न बल्कि तमामु अरब जा काहिन पंहिंजे कहानत ऐं पंहिंजे फ़न कमाल खां जेका सो ख़ाली थी विया उन्हनि खां उन जी फ़न कमाल उन जो कहानत खां जेका सो उहे दस्तबरदार थी विया ऐं दुनियावी बादशाह जो हर तख़्त ऊंधो थी वियो। हर बादशाह जे वात में ईअं सम्झो कि ज़ुबान ई न हुई बल्कि हर बादशाह ॻाल्हाइण खां आजिज़ ऐं गुंगो थी वियो ऐं हिक ॿिए खां ॻाल्हाइण खां आजिज़ ऐं कासिर थी विया ऐं मशरिक़ जा पखी ऐं जानवर मग़रिब जे जानवरनि ऐं पखियुनि खे हिक ॿिए सां मुबारकबाद ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारकबाद ऐं ख़ुशख़बरियूं ॾियण लॻा। पाणी जा जानवर बि हिक ॿिए खे मुबारकबाद ऐं ख़ुशख़बरियूं पेश कंदा रहिया। तो ऐं हमल जे रावी बयानु फरमाए थो कि हमल जे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हमल जे हर महीने जे इख़्तिताम ते ज़मीन ऐं आसमान ॿिन्ही ते इहो निदा ॾिनो वेंदो हुयो, इहो सॾु ॾिनो वेंदो हुयो कि मुबारक हुजे उन नबी आख़िर ज़मान जी विलादत ते कि जेके नबी आख़िर ज़मान जी विलादत ऐं ॼमण जी घड़ी जेका सो आहे नज़दीक ऐं वेझी थियण वारी आहे ऐं उहे ज़मीन जे लाइ बल्कि सिर्फ़ु ज़मीन न कि ज़मीन व आसमान हर शइ जे लाइ उहे नबी अमन ऐं मुबारक ऐं अमन व अमान बणिजी करे हिते तशरीफ़ वठी ईंदा। तो हज़रत ज़ीवकार के इहे कुझु हुयूं कि मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत वारियूं। तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे कि उहो करीम रब असांखे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सची मोहब्बत अता फ़रमाए। वाक़िअ दाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।